नाज़रीन, वुमेन कॉलेज खैरपुर जी इंटर जी शागिर्दियाणी इंडोनेशिया हॉकी खेॾणु वञे पई। उते उनखे सिलेक्ट कयो वियो आहे। अचो त उन हवाले सां शागिर्दियाणी ऐं इन कॉलेज जी प्रिंसिपल ऐं टीचर्स ऐं इन जे वालिदैन सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा पिया ॿुधाइनि। मेरा नाम शाहिदा जॉर्ज पॉल है और मैं गवर्नमेंट कॉलेज फॉर वुमेन से ताल्लुक़ रखती हूँ। इंटर की स्टूडेंट हूँ और मुझे हॉकी खेलते हुए तकरीबन 1 साल हो गया है, जिसमें रोज़ तकरीबन हमारी ट्रेनिंग होती है हॉकी की। हफ्ते में 3 दिन ग्राउंड भी जाते हैं। तमाम गर्ल्स जाती हैं हमारे साथ। हमारी क्या कहते हैं जो कोच हैं वो सीनियर डायरेक्टर फ़िज़िकल एजुकेशन मैडम ज़ोहरा, उनकी बहुत सपोर्ट है, उनकी वजह से हम आज यहाँ तक पहुँचे हैं। मैं बहुत खुश हूँ, हमारा पूरा ख़ानदान बहुत खुश है। इसके साथ हम सपोर्ट करते हैं इसको, हर तरह की जो भी ये मतलब आगे जाना चाहे और भी जाना चाहे, हम खुश हैं, इसके ऊपर बहुत खुश हैं। और प्रिंसिपल और जिन्होंने ट्रेनिंग की, इसको ट्रेंड किया है, उनके लिए मैं बहुत शुक्रगुज़ार हूँ कि उन्होंने बहुत अच्छा इनको ट्रेंड किया है। छोकिरियूं भी आहिनि, सॼी टीम आहे असांजी, पर हे माशाल्लाह हिन जा मतिलबु सुठा मतिलबु का ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके मतिलबु सुठे नमूने जेके आहिनि पिक कंदा आहिनि ऐं हुनखे मतिलबु सुठे नमूने पेश कंदा आहिनि रांदि खे। त हे हुननि ॿारनि में से हिकु शाहिदा जॉर्ज आहे। विमेन कॉलेज जो नालो रोशन कंदी ऐं गॾोगॾु जीअं तव्हां ॾिठो हुन जा पेरेंट्स बि तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं हो बि पुरउमीद आहिनि कि हो वञी उते वञी तमामु सुठी पंहिंजे खेल जो मुज़ाहिरो कंदी। शागिर्दियाणी उन जे वालिदैन ऐं टीचर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ॾाढा सराहना ऐं संदन उमेदु आहे त वॾे पैमाने ते कामयाबी माणींदी, जीअं मुल्क सिंध ऐं जेका खैरपुर आहे उनजो नालो जेको आहे रोशन कंदी। कैमरामैन आफ्ताब अलो सां गॾु ख़ादम जुड़िजो, KTN न्यूज़ खैरपुर मीरस।